दोस्तों तख़लीक़ ॾांहुं वञण खां पहिरीं कुझु शयूं आहिनि जेके तव्हां ताईं शेयर करणियूं तव्हां सां। असां जेके बि सिंधियत बि संगत जा दोस्त आहियूं, यकीनन पाण हिक ॿिए खे पंहिंजा फैमिली मेंबर सम्झूं था, त ख़ुशी ऐं ग़मी में हमेशह गॾु रहिया आहियूं ऐं गॾु रहंदासीं। त ख़ुशियूं वंडींदा आहियूं, गॾो गॾु ग़म में बि शरीक हूंदा आहियूं असां। त हींअर जेको आहे सो कुझु अहिड़े क़िस्म जा वाक़िया थिया आहिनि उन जे लाइ, ऐं प्लस असांजी कारोबारी कमेटी जी गॾिजाणी थी गुज़िश्ता हफ़्ते, उन में कुझु शयूं ज़ेर बहस आयूं ऐं कुझु फ़ैसिला कया विया, कुझु तजवीज़ूं ॾिनियूं वियूं। त उन हवाले सां असांजे राब्ता सेक्रेटरी आज़म भट्टी खे ऐं चवंदुसि त उहो तव्हांखे मुख़्तसरन सॼो जाइज़ो ॿुधाए ऐं जेके ग़मियूं आहिनि उन्हनि जी फाताख़्वानी बि पिणु कई वञे। आज़म खे गुज़ारिश आहे त सरसरी तौर ते सभिनी दोस्तनि खे आगाह कनि। दोस्तों 28 जुलाई 2024 ते सिंधियत बि संगत शाख टनो मोहम्मद खान जी कारोबारी कमेटी जी गॾिजाणी मोहतरम साईं इमदाद हुसैन अरमान ख़ासकेली सदारत में थी हुई, जंहिंमें हेठियनि एजेंडाउनि ते गौर वीचार कयो वियो। गुज़िरियल गॾिजाणी में कयल फ़ैसिलनि ते अमल दरामद जो जाइज़ो, मेंबरशिप जी छंडछाण, खज़ानची जी रिपोर्ट, सेक्रेटरी जी रिपोर्ट ऐं आईंदा लाइ अमल। उन गॾिजाणी में समूरनि दोस्तनि जे गॾियल गौर वीचार बहस मुबाहिसे खां पोइ मुतफ़िक़ा तौर जेके फ़ैसिला थिया एजेंडा वाइज़ ऐं ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल गॾिजाणी में कयल फ़ैसिलनि ते अमल दरामद जो जाइज़ो वठंदे शाख जी कारकर्दगी ते मुकमल तौर इत्मीनान जो इज़हार कयो वियो। शाख जी मेंबरशिप जी छंडछाण जे हवाले सां मुतफ़िक़ा तौर ते मोहम्मद जुमन जानिब फुमरो ऐं परवेज़ अहमद ख़ासकेली जी मुकमल अदम दिलचस्पी सबबि संदन मेंबरशिप ख़त्म कई वई, जॾहिं त मोहम्मद अशरफ गंजलानी, मोहम्मद रमज़ान लिगारी ऐं कदीर लिगारी खे नई मेंबरशिप ॾियण जो मुतफ़िक़ा फ़ैसिलो कयो वियो। उनखां अलावा डॉक्टर अज़ीज़ तालपुर साहब जी हैदराबाद में मुस्तक़िल रिहाइश सबबि खेसि हैदराबाद मुंतकिली जो सर्टिफिकेट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो, त उहो हाणे हैदराबाद जो मेंबर हूंदो, असांजो कोन्हे, छो उनजी रिहाइश ई हाणे उते आहे। उनखां अलावा ॿी एजेंडा जेका असांजी हुई शाख जे खज़ानची जी रिपोर्ट हुई, उन हवाले सां शाख जे खज़ानची साईं गुल ख़ासकेली पारां आमदनी ऐं ख़र्चनि जा मुकमल तफ़सील गॾिजाणी में पेश कया विया, जंहिंजी मुतफ़िक़ा तौर ते कारोबारी कमेटी जी गॾिजाणी मंज़ूरी ॾींदे उन ते इत्मीनान जो इज़हार कयो। ॿी एजेंडा हुई शाख जे सेक्रेटरी जी रिपोर्ट, जंहिंमें शाख जे सेक्रेटरी साईं एजाज़ डिस्काणी शाख जी कारकर्दगी रिपोर्ट पेश कई हुई, जंहिं ते पिणु मुकमल इत्मीनान जो इज़हार कंदे उनजी मुतफ़िक़ा तौर मंज़ूरी ॾिनी वई। आईंदा लाइ अमल जे हवाले सां खोड़ सारियूं तजवीज़ूं दोस्तनि ॾिनियूं, जेको सिलसिलो असांजो मुस्तक़िल मिज़ाजी सां हले बि पियो। त बहस मुबाहिसे खां पोइ इहो त शाख जे अदबी वेहकनि सां गॾोगॾु जेके मुहवरती तक़रीबूं आहिनि, दोस्तनि जूं सालगिरह तक़रीबूं आहिनि, वरसी तक़रीबूं आहिनि या रिहाणियूं आहिनि, शामूं आहिनि, उहो सिलसिलो जेको आहे वक़्तु बे वक़्तु जेको पंहिंजो जारी आहे उनखे मुस्तक़बिल में जारी रखियो वेंदो। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ी एजेंडा हुई त वणकारी मुहिम जे हवाले सां दोस्तनि जी राय आई त शाख जे तरफ़ां वणकारी मुहिम जो जेको आहे उहो जल्द खां जल्द आगाज़ कजे। उन ते शाख जी बाडी खे ज़िमेदारी ॾिनी वई त उहा का बि तारीख़ मुक़ररु करे सभिनी दोस्तनि खे आगाह कंदी, असां सभु दोस्त गॾिजी उन वणकारी मुहिम में हिसो वठंदासीं। इहे चंद फ़ैसिला हुआ कारोबारी कमेटी जा। उनखां अलावा ताबोई ॿिनि ॾींहंनि में असांजो हिकिड़ो ख़ूबसूरत कंपेयर ऐं शाइर फ़क़ीर मौज़म दिलि जो दौरो पवण सां गुज़ारे वियो। ऐं कल्ह असांजो सिंधियत जी संगत जो हितां ख़ूबसूरत आवाज़ जान मोहम्मद लिगारी उन जी भेण जो इंतकाल थियो, उन जी फाताख़्वानी जे लाइ गुज़ारिश कंदुसि हाजी समीउल्लाह मेमण खे त फाताख़्वानी कनि, उन खां पोइ गॾिजाणी खे अॻियां हलाइनि। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, इन्ना लिल्लाहि